पुलिस बुधाए कोन्हे कुको करे करे मुंहिंजी मासूम छोकिरी नियाणी खणी थकी पई आहियां। पुलिस कोन थी ॿुधे किथां वञा मरी वञा जाऊं नियाणी खणी कोन थी उहो पाड़े वारा ॿिया न ईंदा आहिनि सवेरे जा मार भेण उहो चवंदा मारे छॾंदासीं हीअं कंदासीं पुलिस कल्ह खां पोइ रुल में अगरि ॿुधे कोन थो। इन मामले ते ॻाल्हायूं था एसएसपी थरपारकर सरदार हसन नियाज़ी साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। मुझे इस चीज़ का पता चला है इस अफसोसनाक वाक़े का जो इंसानियत से घिरा हुआ वाक़या है। नारी निर्मला ते तशद्दुद ऐं तज़लील जो छाछरो थाणे ते केस दाख़िल थियण बाद पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि। पुलिस पारां नारी जे मुड़ुस ऐं ॾेर समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई। गिरफ़्तार थियलनि में निर्मला जो मुड़ुस मूलचंद ऐं ॾेर भारथो मलबे शामिल आहिनि। मुतासिरा नारी ऐं संदसि घर भाती टाइम न्यूज़ जो थोरो मञींदे लुड़क लाड़े वेठा। टाइम न्यूज़ जी महिरबानी सां असांजो इंसाफ़ मिलियो आहे। 2 गिरफ़्तार हिते थिया आहिनि, 2 चवनि था उमरकोट में गिरफ़्तार थिया आहिनि। महिरबानी टाइम न्यूज़ असांखे मदद कई, असांजी सुठी मदद कई। हुन जे करे केरु असांजो केरु कोन हिननि मदद कई। टीम जी शुक्र अदा करां थो। तव्हांजी महिरबानी साईं, टाइम न्यूज़ जी महिरबानी।